नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। पंजाब जे इलाइक़े रोजान भरिसां मुसाफ़िर वेन खे बाहि लॻी वई। हादसे में 3 ॿारनि समेत 4 ॼणा सड़ी फौत थी विया, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। पंजाब जे इलाइक़े रोजान भरिसां मुसाफ़िर वेन खे बाहि लॻी वई। 3 ॿारनि समेत 4 ॼणा सड़ी फौत थी विया, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। गुड्डू मावास जो रिपोर्टर ज़ुबैर कलवड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। ज़ुबैर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, रुझान में शादी जूं ख़ुशियूं जेको आहिनि मातम में तब्दील थी वियूं आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो गुड्डू भरिसां पंजाब वारे इलाइक़े रुझान इंडस हाईवे शमशाबाद भरिसां जेको आहे त पेश आयो आहे। जेको मुसाफ़िर वैन खे बाहि लॻी वई आहे। ॾिसंदे बाहि जेको आहे समूरे वैन खे वकोड़े वई। बाहि लॻण करे वैन में मौजूदु जेको आहे 4 मुसाफ़िर जेको आहे मौक़े ते सड़ी फौत थी विया। जॾहिं त हिन वक़्तु ताज़ा तरीन इतलात जेको आहे त रेस्क्यू तरफ़ां मौसूल थियूं आहिनि त ॿ ॿिया जेका आहिनि ज़ख़्मी उहे बि मंजूर न सहंदे फौत थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे त फौतियुनि जो अंग जेको आहे छिपी वियो आहे ऐं जॾहिं 15 खां वधीक मुसाफ़िर जेको आहे सड़ी इन में ज़ख़्मी थिया आहिनि। रेस्क्यू 112 समेत इमदादी टीमूं हिन वक़्तु जाइ वक़्त मौजूदु आहिनि, जिते ज़ख़्मियुनि खे जेको आहे तिबी इमदाद लाइ रुझान जी अस्पताल और जेको आहे त राजनपुर जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुबैर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।